घारो रूरल हेल्थ सेंटर जे ॿाहिरां जिते त डॉक्टर पैरामेडिकल स्टाफ भरपूर नमूने सां जेको आहे सो एहतियात करे छॾियो आहे ऐं अॼु सुबुह 9 बजे खां ओपीडी 12 बजे ताईं बंदि रहंदी। जेसि ताईं जेको आहे ॿिटे निज़ाम जो ख़ात्मो नथो थिए तेसि ताईं असांजी जंग जारी रहंदी। समूरी सिंध जे अंदरि मुकमल जेको आहे ओपीडी बाइकाट लॻो पियो आहे। पंजाब जीअं खैबर पख्तूनख्वा जीअं रेवेन्यू ऐं ऐवान सदर जीअं तमामु मुलाज़िम जेको आहे रिस्क अलाउंस जा हक़दार आहिनि। को पेशेंट ॿाहिरां अचे थो असांखे ख़बर कोन्हे हुनखे करोना वायरस आहे छा आहे, तमामु मुलाज़िम रिस्क ते आहिनि। असां गुज़ारिश करियूं था महिरबानी करे सिंध गवर्नमेंट पंहिंजी जेको आहे निंड छॾे असांजा जेके जाइज़ मुतालबा उहे तस्लीम कया वञनि ऐं ॿी सूरत में जेको आहे ओपीडी बाइकाट मुकमल समूरी सिंध जीअं जारी रहंदो। सिर्फ़ु उन्हनि खे रिस्क अलाउंस जो नोटिफिकेशन जारी थियो आहे त जेके सिर्फ़ु क्वारंटीन में या कोरोना जे पेशेंट सां डायरेक्ट डील था कनि उहे ई रिस्क ते सम्झा पिया वञनि। बाक़ी इंसान नाहिनि छा, बाक़ी माण्हुनि जो छा हक़ नाहे उहे सहूलियतूं जेके उन्हनि खे मुहैया कयूं थियूं वञनि जिन खे कोरोना जो एक्सपोजर आहे। बाक़ी जेके आहिनि उहे बि त रिस्क ते आहिनि छो जो बेसिक हेल्थ यूनिट्स आहिनि, रूरल हेल्थ सेंटर्स आहिनि, उन्हनि तां ई पेशेंट डायग्नोस थी अॻिते वञनि था त उन्हनि जो बि बाक़ाइदा हक़ आहे त उन्हनि खे मञियो वञे। असांजो त मसइलो इहो आहे त असीं माना मरीज़ आहियूं अचूं पिया हिते, असांजो माना गौर या असांजो केर बि कोन थो ॿुधे। तव्हां केॾी महिल आया आहियो? असीं सुबुह खां 8 बजे खां आया आहियूं, हेसि ताईं अञा माना इंतज़ार में आहियूं। माना केर बि डॉक्टर असांखे ॾिसण लाइ तयारु कोन्हे। तव्हांजो इलाज न पियो थिए? असांजो इलाज कोन थो थिए सही मुकमल। तव्हांखे ॻोठ जी दीवार किरी, ॻोठ जी दीवार रस्ते ते वियो पियो किरी, 2 महीना थिया आहिनि। न डॉक्टरनि जो अथो पतो कोन्हे, लाबड़नि जे चकर में लाबड़नि जो वधंदो जो डॉक्टर आहिनि कोन। असीं पंहिंजे हथ जा पटाटियूं टंगूं सड़ियूं हूंदियूं, पोइ चई हिनखे करोना वायरस लॻो आहे। हीअ तव्हांजी टंग त ख़राबु ॾींहों ॾींहुं थींदी वञे पई, जीअं ॾिसण में अचे पई त सफ़ा हुजनि ते इलाज करायूं। कैमरामैन बाबन हाशवानी सां गॾु साजिद अली जोखियो, काश न्यूज़, घारो सिटी।